खे ख़बर ॾियूं त सिंध में पेंशन फंड्स में मेगा फ्रॉड खां पोइ 10 सालनि जे रिकॉर्ड जी फॉरेंसिक ऑडिट जारी आहे। अवां खे अपडेट कयो पिया। सिंध हुकूमत पेंशन फंड्स जी फॉरेंसिक ऑडिट बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नाणे खाते एजी सिंध खे ख़त लिखी 2021 ताईं जारी थियल पेंशन फंड्स जे ऑडिट बाबति रिपोर्ट घुरी वरिती आहे। ऑडिट किथे पहुती? नाणे खाते पारां चयो वियो आहे त कहिड़नि ज़िलनि में इहो मरहलो थी चुको आहे। अघ भराईअ बाबति आगाह कयो वञे। बिल्कुलु नाज़रीन, मूंखे ॿुधे थो नाणे वारे खाते चयो त ऑडिट किथे पहुती आहे, कहिड़नि ज़िलनि में उहो मरहलो थी चुको आहे। अघ भराई बाबति आगाह कयो वञे। मूंखे आम ख़बर खां आगाह कयूं कराची खां त सिंध में पेंशन फंड्स में मेगा फ्रॉड खां पोइ 10 सालनि जे रिकॉर्ड जे फॉरेंसिक जारी आहे। मूंखे ॿुधे त सिंध हुकूमत पेंशन फंड्स जी फॉरेंसिक ऑडिट बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नाणे खाते एजी सिंध खे ख़त लिखी 2021 ताईं जारी थियल पेंशन फंड्स जी ऑडिट बाबति रिपोर्ट घुरी वरिती आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, अपडेट कजो। जी बिल्कुल सरवार सिंध में पेंशन फंड में मेगा फ्रॉड खां पोइ 10 सालनि जे रिकॉर्ड जी फॉरेंसिक ऑडिट जेका आहे उहा जारी आहे। सिंध हुकूमत पारां पेंशन फंडनि जी फॉरेंसिक ऑडिट बाबति रिपोर्ट घुरी वरिती आहे। इन सिलसिले में सिंध जे नाणे खाते जे अख़्तियारनि पारां अकाउंटेंट जनरल सिंध खे ख़त लिखियो वियो आहे। सिंध में 2011 खां 2021 ताईं जारी थियल पेंशन फंडनि जी ऑडिट बाबति रिपोर्ट घुरी वई आहे। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त इहा ऑडिट किथे पहुती, कहिड़नि ज़िलनि में इहो मरहलो थी चुको आहे। अघ भराई बाबति रिपोर्ट ॾिनी वञे। मां खे ॿुधायां सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान पारां पेंशन फंडनि जी ऑडिट जेका उहा करे रही आहे। पेंशन फंडनि में मेगा फ्रॉड थियो आहे, तंहिं करे सूबे जे जेको पेंशन जी मद में जारी थियल फंडनि जी फॉरेंसिक ऑडिट कराई पई वञे। जी